उदास मोहब्बत जो आखिरी खत। सिंधी कहानी। एक खूबसूरत ॻोठ में सिजाद नाले एक सादो ऐं दिल जो साफ़ छोकिरो रहंदो हो। हुन जी ज़िंदगी आम हुई पर संदसि दिल में वॾी मोहब्बत हुई। साॻे ॻोठ में हिना नाले हिकु नाज़ुक महिरबान ऐं ख़ूबसूरत छोकिरी रहंदी हुई। सिजाद ऐं हिना नंढपिण खां गॾु पढ़ंदा हुआ। स्कूल जे रस्ते ते गॾु हलणु, वण हेठि वेही ॻाल्हियूं करणु ऐं हिक ॿिए खे खिलाइणु, उहे सभु लम्हात आहिस्ता आहिस्ता मोहब्बत में बदिलजी विया। सिजाद दिल ई दिल में हिना खे तमामु घणो चाहींदो हो, पर हिन खे पंहिंजी मोहब्बत ॿुधाइण में शर्म ईंदो हो। हिना बि संदसि ख़्यालु रखंदी हुई, पर ॿिन्ही कॾहिं बि साफ़ लफ़्ज़नि में मोहब्बत जो इज़हार न कयो। वक़्तु गुज़रंदो वियो, उन्हनि जी मोहब्बत वधंदी वई। हिकु ॾींहुं ओचितो ख़बर आई त हिना जी शादी शहर जे हिकु अमीर ख़ानदान में तय थी वई आहे। जॾहिं सिजाद उहो ॿुधो त संदसि दिलि ॼण टुटी पई। हू सॼी राति निंड न करे सघियो। ॿिए ॾींहुं हू आख़िरी भेरो हिना सां मिलणु वियो। हिना जे अखियुनि में बि ॻोढ़ा हुआ। हिना आस्ते चयो, सिजाद, शायदि क़िस्मत असांखे गॾु रहणु न ॾिनो। सिजाद मुस्कुराइण जी कोशिशि कंदे चयो, मोहब्बत हमेशह गॾु रहण जो नालो न हूंदी आहे। असांजे ग़रीबनि जी मोहब्बत कीअं ई खसियो वेंदो आहे। असां ॿिन्ही जी मोहब्बत हिक ॿिए सां आहे, लेकिन तुंहिंजी शादी ॿिए सां कराई वञे थी। हिना रोईंदे चयो, जेकॾहिं तूं अॻे ॿुधाई हा, पंहिंजी त सची मोहब्बत हुई, पाण काॾे भॼी बि वञूं हा। पर सिजाद चयो, न, ईअं न, इहो सही न आहे। तव्हांजे वालिदैन जी इज़त जो जनाज़ो निकिरी सघे थो, पर हाणे ठीकु आहे, जेको थी वियो सो थी वियो। शादी जे ॾींहुं सिजाद परे खां बीठो हिना खे दिली दिलि में दुआ ॾिनी। संदसि हथ में हिकु नंढड़ो ख़त हो, जेको हिना लाइ लिखियो हो। ख़त में लिखियलु हो, हिना, मां तोखे कॾहिं बि विसारे न सघंदुसि। तूं मुंहिंजी ज़िंदगीअ जी सभ खां ख़ूबसूरत यादि आहीं। जेकॾहिं ईंदड़ ज़िंदगीअ में क़िस्मत मिली त मां वरी तोखे चूंडींदुसि। सालनि जा साल गुज़री विया। सिजाद शादी न कई। हू अक्सर साॻिए वण हेठि वेंदो हो, जिते हू ऐं हिना कॾहिं कॾहिं गॾु वेंदा हुआ। हवा हलंदी हुई, पननि जी सरासर पन किरंदा हुआ ऐं सिजाद खे लॻंदो हो ॼण हिना अञा बि संदसि भरिसां वेठी आहे। संदसि दिलि में हिकु ई दुआ सिजाद ॾींदो हो, ख़ुदा करे हिना जिते बि हुजे, बसि हमेशह ख़ुशि हुजे। दोस्तो, हिन कहाणी में असांखे सबक़ ईअं मिलंदो आहे त कॾहिं कॾहिं सची मोहब्बत बि मिले नथी, पर दिलि में हमेशह ज़ेर ई रहंदी आहे। दोस्तो, अगरि तव्हांखे कहाणी पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। वरी मिलंदासीं नई वीडियो में ॿी मज़ेदार कहाणी सां गॾु। अस्सलामु अलैकुम।